नमस्कार दोस्तों, सिनी टुडे जे पहिरे एपिसोड में पहिरे प्राइम टी शो में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। मां कमल खत्री, सिनी टुडे जो मुख्य संपादक, तव्हां सभिनी जो आज्ञा कयां थो। तव्हां सभई सिनी टुडे जी मुहिम में शामिल थिया, तव्हां सभिनी जी महिरबानी। त सबको पहिरे अज 9 बजे जो अपडेट। भारत में हींअर ताईं अटकल 700 मामलनि जी पुष्टि थी चुकी आहे, जंहिंमें 16 माण्हू कोरोना जे वायरस सां मरी चुकिया आहिनि। मरकज़ी हेल्थ डिपार्टमेंट पारां ॾिनल जानकारी जे पारां गुज़िरियल विस्पति जे ॾींहुं 80 मामला नया साम्हूं आया। हिन मां 633 माण्हुनि जो इलाज हले पियो, जंहिंमें 44 माण्हू खे हॉस्पिटल खां छुट्टी बि ॾिनी वई आहे। सरकार ॿुधायो आहे त हींअर ताईं 64,411 माण्हुनि खे निगरानी में रखियो वियो आहे। ॿी ख़बर दिल्ली मां ई आहे। दिल्ली सरकार पंहिंजे सभिनी एसडीएम खे पंहिंजे पंहिंजे इलाक़नि में भोजन राहत केंद्र ठाहिण जो आदेश ॾिनो आहे। अॼु टीजी ख़बर दिल्ली खां ई आहे त हिकु डॉक्टर जेको जमुना पार में मोहल्ला क्लिनिक में कमु कंदो हो, हुन जे संपर्क में अचण सां 900 माण्हुनि खे क्वारंटीन कयो वियो आहे। त तव्हां सम्झी सघो था इहा बीमारी केतिरी भयावह आहे। तव्हांखे पंहिंजे घरनि में ई रहणो आहे। पंहिंजे घर में रहंदो, कंहिं सां संपर्क में न ईंदो, त तव्हांजी सिहत और तव्हांजा परिवार खुशहाल रहंदो, स्वस्थ रहंदो। चौथी ख़बर आहे, दिल्ली सरकार पारां बि अनाउंसमेंट कयो आहे त 24 घंटा ज़रूरी सामान ॾियण वारी दुकाननि खे बंदि कोन कयो वेंदो। ईअं ख़बर अचनि पियूं कि भई दुकाना सिर्फ़ 2 कलाकनि लाइ खुलंदियूं, लेकिन सरकार कल क्लैरिफिकेशन कयो शाम जो, विस्पति जी शाम जो मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ऐं एलजी अनिल बैजल मिली करे हिकु कॉन्फ्रेंस कई, जंहिंमें हुन एसीपी और एसडीएम सां वीडियो कॉन्फ्रेंसिंग कई और जंहिंमें हुननि इहो पुख्तो इंजाम करण जो आदेश हुननि अधिकारियुनि खे ॾिनो कि अनाज जी, खीर ऐं राशन, भाजियुनि जी दुकाना ज़रूर खुलण खपनि। और गॾोगॾु हुननि हिकु ॿी बि क्लैरिफिकेशन कई कि दिल्ली में जेकी मोहल्ला क्लिनिक जे अंदरि ख़बर आई कि भई कोरोना जो वायरस हिकु डॉक्टर जे ज़रिए पूरे इलाके में फैलिजी वियो, त हुननि चयो कि मोहल्ला क्लिनिक खुलंदा, हिन वजह सां असां मोहल्ला क्लिनिक बंदि न कंदासीं, छोकी मोहल्ला क्लिनिक अगरि बंदि थी वेंदा त माण्हुनि जी जेकी ख़ल्क आहे उहा अस्पताल हली वेंदी। त जेको असांजो प्रधानमंत्री जो इहो आहे कि सोशल डिस्टेंसिंग जो जेको फॉर्मूलो आहे उहो किथे न किथे अफेक्ट थींदो। त मोहल्ला क्लिनिक पंहिंजे पंहिंजे इलाक़नि में सुठो कमु करे रहिया आहिनि। ज़रूरत आहे सावधानी जी। त उहा बि जेकी डॉक्टर खे थी हुई, उहा बि हुनजी लापरवाही सां, छोकी हुनजे घर हिकु सऊदी अरब सां हुनजी हिकु महिमान आयल हुई, जंहिंजे संपर्क में अचण सां हुनखे कोरोना वायरस सां संक्रमण थी वियो और हुनजे थियण सां ॿियनि खे बि इहो संक्रमण फैलिजी वियो। पंजी ख़बर कल ॾींहं में राहत जी हुई। विस्पति जे ॾींहुं कल ॾींहं में खजाना मंत्री, मरकज़ी खजाना मंत्री निर्मला सीतारमण 1,70,000 करोड़ रुपए पैकेज जी घोषणा भी कई। हुननि हिन पैकेज जे बारे में ॿुधायो त ईंदड़ 3 महीननि में 80 करोड़ माण्हुनि खे 5 किलो कणक ऐं चांवर ॾिना वेंदा। हर हिकु माण्हू खे 5 किलो चांवर ऐं कणक ॾिना वेंदा। उहो कणक या चांवर कुझु बि घुरे सघे थो। और गॾोगॾु हर हिकु फैमिली खे, हिन में फैमिली अची वई, हर हिकु फैमिली खे 1 किलो हुनजे मनपसंद जी दाल बि ॾिनी वेंदी। और गॾोगॾु हुननि इहो बि चयो कि इहो जेको राशन आहे उहे 2 किस्तनि में पंहिंजे पंहिंजे इलाक़नि जे राशन जी दुकाननि सां वठी सघनि था। त असांजो बुलेटिन अॼु हिते ई समाप्त थिए थो, छोकी इहो असांजो पहिरियों बुलेटिन हुयो और असां कोशिश कंदासीं तव्हांखे हिन बुलेटिन खे ॿियो वधाए सघूं। और मुंहिंजी गुज़ारिश आहे कि तव्हां असांजे चैनल खे वधि में वधि सब्सक्राइब कयो और असांजे जेके बेल आइकॉन आहे हुनखे लाइक कयो और वधि में वधि असांखे ॾिसो त असां पंहिंजी ख़बरनि खे ॿियो विस्तार ॾेई सघूं। हाणे असांजो रोज़ 3 शो सिंधी टुडे प्रसारित कंदो। पहिरों शो सुबुह जो
9 बजे हूंदो, जंहिंमें ख़बरुनि जो पैकेज ॾिनो वेंदो। दोपहरनि में बि देश समाज जी ख़बरुनि सां सां सिंधी समाज जी गतिविधियुनि जी जानकारी बि ॾींहं जे बुलेटिन में ॾिनी वेंदी। और राति जो विश्लेषण कंदड़ प्राइम टीवी शो ॾेखारियो वेंदो। त असां सां ईअं ई जुड़ंदा रहो, गॾंदा रहो। जय झूलेलाल।